जी इन वक्त असां सां गॾु जेको उम्मीदवार आहे PS 88 जो उहो असां सां मौजूदु आहे ऐं उन खां मालूमात कंदासीं त हीअ जेका अॼोकी इलेक्शन आहे उहा कीअं पई हले ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम ऐं ॿिया सभई इंतज़ाम कीअं पिया हलनि। इंतज़ामनि ते बिल्कुलु असांखे ख़दशात आहिनि। इलेक्शन कमीशन बिल्कुलु ताउन नथो करे। हिते सिंध जो अपोज़िशन लीडर अलीम आदिल शेख पोलिंग स्टेशन जे अंदरि वञे पियो ऐं असला बरदार माण्हुनि सां वञे पियो, बाक़ाइदा असलो हिते शो पियो थिए ऐं हैरेसमेंट पिया कनि। इन्हनि ते असां कंप्लेन्स कयूं इलेक्शन कमीशन में, मगर को बि अज़ालो कोन थियो ऐं सिस्टम बि किथे स्टाफ मौजूदु न आहे, किथे वेहण लाइ चेयर्स कोन आहिनि, किथे इलेक्शन कमीशन में असां बिल्कुलु बि मुतमइन न आहियूं। सीट त इंशाल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आहे, मगर हीअ जेकी कोशिशि कनि पिया न कि कास्टिंग घटि थिए ऐं माण्हू न अचनि, माण्हू असले जे हिसाब सां ई डिॼारनि था, त अलाह जो हुकुम सां इंशाल्लाह इहे नाकाम थींदा। सिक्योरिटी इंतज़ामात में आउं छा चवां, जॾहिं हिकिड़ो माण्हू असले समेत पोलिंग स्टेशन में वञे थो त पोइ हुन खां वधीक कहिड़ी हाणे सिक्योरिटी हूंदी। जॾहिं खुले आम उन्हनि जा गार्ड ऐं मूं वटि वीडियोज़ मौजूदु आहिनि, मूं ॿ टे ग्रुपनि में मोकिलिया आहिनि, तव्हां ॾिसी सघो था, बाक़ाइदा असलो पियो शो थिए ऐं इन उते रेंजर्स बि बीठी आहे, पुलिस बि बीठी आहे, उहे नथा रोके सघनि उन्हनि खे। हीअ बी पार्ट बनी पई आहे, इलेक्शन कमीशन PTI जी बी पार्ट आहे। जी तव्हां यूसुफ बलोच जी गुफ़्तगू ॿुधी, उनजो चवणु हो त यकीनन हीअ जेका सीट आहे उहा पीपल्स पार्टी खटींदी, पर जेके इंतज़ामात आहिनि असां उन्हनि मां मुतमिन न आहियूं। जी